नमस्कार, जय झूलेलाल। मां आहियां करिश्मा पेसवानी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। गणेश चौथ थी वई सुख सां ऐं अची पहुतासीं असां सिंधियुनि जे हिकु वॾे ॾिणु महालक्ष्मीअ जे सॻिड़े ते। 17 तारीख़ सूमर जे ॾींहुं महालक्ष्मी जा सॻिड़ा ॿधबा ऐं 2 अक्टूबर ते ही सॻिड़ा यानी 16 ॾींहंनि खां पोइ छोड़बा। त अचो ॿुधूं महालक्ष्मी जे सॻिड़े जी विधि ऐं कथा। चंड खां पोइ 8 जी तिथीअ ते माता महालक्ष्मी जा सॻिड़ा ॿधबा आहिनि। हिन अष्टमीअ खे राधा अष्टमी बि चइबो आहे। माता लक्ष्मी धन ऐं संपन्नता जी देवी आहिनि। अष्टमी जी तिथि ते माताऊं ऐं भेनरूं 16 तंदू ऐं 16 ॻंढनि वारो सॻिड़ो ॿधंदियूं आहिनि। सॻिड़े ठाहिण जी विधि हिन प्रकार आहे। कच्चो सुट खणी हुन मां 16 तंदू ध्यान सां ठाहिजनि, जीअं त विच में ॻंढ न पए ऐं तंदू पाण में मुंझनि न। 16 तंदू वॾियूं ठाहिजनि, छो त हुन में 16 ॻंढियूं बि पवंदियूं त सॻिड़ो नंढो न थिए। 16 वॾी तंदू खणी बराबरि जे फ़ासिले ते हिकु ॻंढ करे ईअं कुल 16 तंदू 16 ॻंढ पाइजनि। घर में जेतिरा बि भाती आहिनि हुननि जो हिकु सॻिड़ो ठहंदो आहे। हिकु आश जो सॻिड़ो बि ठाहिबो आहे। ज़ाल मुड़ुस जो हिकु वॾो सॻिड़ो ठाहिबो आहे, जंहिंमें 32 तंदू ऐं 32 ॻंढ हूंदियूं आहिनि। 16 तंदुनि खां पोइ हिकु गैप हूंदो आहे। ही सॻिड़ा ठहण खां पोइ हिन खे हैड जे पाणी में रखिबो आहे, छो त हैड खे पवित्र मञिबो आहे। हैड मां खणी सॻिड़ा पूजा मंदिर में रखी छॾिबा आहिनि। घणेई माताऊं भेनरूं 2 ॾींहं अॻु बि ठाहे रखंदियूं आहिनि ऐं घणेई हुन ॾींहुं बि ठाहींदियूं आहिनि ऐं घणेई बाज़ार मां या महाराज स्वामी खां बि वठी ईंदियूं आहिनि। हाणे ही सॻिड़ा पूजा मंदिर में रखी छॾिबा आहिनि। अष्टमी जे ॾींहुं सुबुह जो सनानु पाणी खणी करे सॻिड़ा खणी हथ में कचा चांवर खणी महालक्ष्मी माता जी कथा ॿुधबी आहे। कथा हिन प्रकार आहे। महालक्ष्मीअ जी कथा। उज्जैन शहर में हिकु न्यायकारी ऐं धर्मात्मा राजा थी गुज़रियो आहे, जंहिंजो नालो मंगलिक हो। हिन जे राज में शींहं ऐं बकरी गॾु चरंदा हुआ। प्रजा हिन मां ॾाढो ख़ुशि हुई। हिकु ॾींहुं राजा शिकार कंदे कंदे हिकु जंगल में वञी निकितो। हुते ॾिठाई त गोपियूं महालक्ष्मी जी पूजा करे रही हुयूं। पूजा पूरी थी त हिकु गोपी राजा खे अची सॻिड़ो ॾिनो ऐं विर्त जी विधि ॿुधाई, जा हिन तरह हुई। बड्डे महीने जी सहाई 8 तिथि ते महालक्ष्मी जो विर्त रखी पूजा कजे। हैड रंग जे कचे सुट जूं 16 तंदू वटे 16 ॻंढूं ॾेई सॻिड़ो ॿधिजे। वरी ऊंदाहिनि में 8 तिथीअ ते विर्त रखी पूजन करे उहो सॻिड़ो छोड़िजे। राजा सॻिड़ो वठी आणे पंहिंजी स्त्रीअ चंद्रवतीअ खे ॾिनो ऐं विर्त जी महिमा ॿुधाए पाण दरबार में हली वियो। पुठियां संदसि स्त्रीअ अभिमान विचां उहो सॻिड़ो खणी फिटी कयो, जंहिं करे हुनखे ॾाढा दुख सहणा पिया। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त राजा ऐं राणी जीअं प्रभात वेले उथिया त दरीअ खां राजा जी नज़र परे ईंदड़ हिकु इंसान ते पई। पक करण लाइ हिन राणी खां पुछियो, पर राणी खेसि चयो त परियां हिरण पियो अचे। हिन ॻाल्हि ते पाण में ॿई विड़ी पिया ऐं आख़िर फ़ैसिलो कयऊं त जंहिंजो ॻाल्हि कूड़ी निकिरंदी सो ही शहर छॾे वेंदो। राजा सिपाहियुनि खे दौड़ायो, जंहिं जल्दी अची इहा ख़बर ॾिनी त बराबरि इंसानु अची रहियो हो, जंहिं करे राजा राणीअ खे शहर मां निकाली ॾिनी। राणी पंधु कंदे कंदे रूपनगर नाले हिकु शहर में अची पहुती। बुख ऐं उन मां ॾाढो व्याकुल थी वई। हिकु कुंभर वटि आई, जंहिं निहाईअ मां वेठे थांव कढिया, जो अधु कचा पे निकितसि ऐं अधु पका पे निकितसि, जंहिं करे हुतां राणीअ खे घटि वधि ॿुधणो पियो। हुतां निकिरी नदी वटि पाणी पीअण लाइ आई ऐं जीअं ई नदी में बुक विधाई त नदी बि सुकी वई। इहा निराश थी हिकु बाग़ में आई ऐं जीअं फल फूल पटण लाइ हथ अॻियां कई तीअं बाग़ बयावान थी वियो, जंहिं करे मालीअ खेसि हुतां बि लोधे कढियो। राणी हुतां थी हिकु जोगीअ जी कुटिया में आई, जो हिकु ॾींहुं बीख पिनंदो हो ऐं 12 महीना वेही खाईंदो हो, पर अॼु खेसि हुनखे बि बीख न मिली।
जंहिं करे राणीअ मां कसूर कढणु लॻो। राणी खेसि पंहिंजो सॼी दुख जी दास्तान ॿुधाई, जंहिं करे जोगीअ खे दया आई ऐं हुनखे पाण वटि रखियईं। जोगीअ जी शेवा कंदे कंदे राणी खे जरे घटि 12 महीना अची थिया। नेठि महालक्ष्मीअ जे विर्त रखण जो महीनो बि अची वियो। राणी विर्त रखी सिक सां सॻिड़ो ॿधी, जंहिं करे महालक्ष्मी हुनजे मथां राज़ी थी, जंहिं करे सुकल बाग वरी साओ थी वियो। कुंभर जे न्याई मां पक्का थांव निकिरणु लॻा ऐं नदी वापसि वहणु लॻी। सभिनी जॾहिं इहा हालात ॾिठा तॾहिं राणी खां अची माफ़ी वरितऊं। हुन ॾींहुं राजा मंगलिक बि शिकार कंदो अची हुन जोगी जी कुटिया वटि पहुतो। हुन वक़्तु राजा खे बुख ऐं उन ॾाढो सतायो। जा ॻाल्हि हुन वज़ीर सां कई। वज़ीर खेसि चयो त अॼु महालक्ष्मी जो पवित्र विर्त आहे। अटो घी ऐं खंडु ॾियो त मां रोट पचाए अचां। वज़ीर कुटिया में वञी रोट पचायो त रोट सड़ी पियो। हुन ते राणीअ खे खिल निकिरी पई ऐं वज़ीर खे चयईं त राजा खां अटो खंडु ऐं घी वठी अचु त आऊं मां तोखे रोट पचाए थी ॾियां। वज़ीर ईअं ई कयो ऐं राणी रोट पचाए ॾिनो जो राजा खाधो। रोट अहिड़ो त स्वादी हो जो ॻाल्हि करण जी कोन्हे। राजा वज़ीर खां हुन बाबति पुछियो त हुन सॼी ॻाल्हि करे ॿुधाईंसि। राजा कुटिया अंदरि घिरियो ऐं पंहिंजी स्त्री चंद्रवती खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं जोगी खां मोकिलाए राणी खे पाण सां गॾु वठी रवानो थियो। जेको प्रेमी महालक्ष्मी जो विर्त रखी कथा कंदो या ॿुधंदो हुनजी सभु मुरादूं पूरियूं थींदियूं। बोलो महालक्ष्मीअ माता की जय। अहिड़ीअ तरह महालक्ष्मी जी कथा करे पोइ सॻिड़े मथां इहे चांवर छॾे माता लक्ष्मी खे हथ जोड़े आशीर्वाद वठिबो आहे ऐं सॻिड़ो ॿधिबो आहे। घणेई माता हुन ॾींहुं विर्त बि रखंदियूं आहिनि, छो त ही 16 ॾींहंनि जो विर्त आहे त ध्यानु रखे 16 ॾींहं ॿाहिरी भाॼी न खाइबी आहे ऐं 16 ॾींहंनि खां पोइ ही विर्त छोड़िबो आहे। विर्त छोड़ण जी विधि ईअं आहे। विर्त छोड़ण जे ॾींहुं माताऊं ऐं भेनरूं सुबुह जो ई खंडु पुसाए छॾंदियूं आहिनि ऐं सूजी ऐं मैदे जा तितर रोट तरंदियूं आहिनि, जंहिंजी 16 कुंडूं कढबियूं आहिनि। ही तितर रोट कणिक जे अटे जा बि ठहंदा आहिनि। घर में हर भातीअ जो हिकु तितिर ऐं हिकु रोट ठाहिबो आहे। हिकु न्याणी जे लाइ ठाहिबो आहे, ॿिया बाक़ी वधीक बि ठाहे सघिबा आहिनि। तितिर रोट जे अलावा घर में सतपुड़ा ऐं पकान बि ठाहिबा आहिनि। सूजीअ जो हलवो बि प्रसाद में ठाहिबो आहे। घणेई घरनि में माताऊं मिठी सयूं सीरो पूड़ी बि ठाहींदियूं आहिनि ऐं घणेई माताऊं सॼो ॾींहुं उहो विर्त बि रखंदियूं आहिनि। ऐं शाम जो माताऊं भेनरूं कथा ॿुधणु मंदिर टिकाणे में वेंदियूं आहिनि ऐं घणेई माताऊं घर में बि कथा कंदियूं आहिनि। पूॼा जी थालीअ में मिटी या चांदीअ जो घोड़ो रखी अटे जो चौमुखी ॾीओ ॿारिबो आहे। जल जो लोटो फल ऐं ही तितिर रोट रखिबो आहे। हिन तितरनि मथां सॻिड़ा रखिबा आहिनि ऐं वरी साॻी कथा ॿुधबी आहे जो सॻिड़े ॿधण महिल पाण ॿुधीसीं। हथ में कपा खणी करे कथा जे विच विच में 16 दफ़ा हीअ कपा घोड़े जे मथां रखिबी आहे। कथा ॿुधण खां पोइ लक्ष्मी माता जी आरती करे पूॼा करे माताऊं घर अची पंहिंजो विर्त छोड़ींदियूं आहिनि। घणेई घरनि में सॻिड़े जी ॿध छोड़ हिकु ॾींहं में ई थींदी आहे, यानी छोड़ण जे ॾींहुं ई सुबुह जो ॿधबा आहिनि ऐं शाम जो कथा करे छोड़े छॾिबा आहिनि। त इहा लक्ष्मी माता की जय। माता लक्ष्मी सां इहा ई वेनिती आहे कि माता लक्ष्मी नारायण सां गॾु असांजे घर में वास कनि ऐं सद्बुद्धि ॾियनि त असीं सत्कर्म में माता लक्ष्मी जो सदुपयोग कयूं। त इहा हुई सॻिड़े जी कथा। तव्हांखे कीअं लॻी? लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु बिल्कुलु न भुलिजो। ऐं तव्हां ॿी कहिड़ी कथा ॿुधणु चाहियो था त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।